अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद आहे ठीक हूंदा। दोस्तों अॼु हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुमि अज़ीज़ कमरानी जे बारे में, यानी तव्हांजो रहमान नाले सां किरदारु ॿुधलु हूंदो। रहमान नाले सां हिकु बहितरीनु किरदारु थियलु आहे। तव्हांखे उहो ड्रामो बि यादि अची वियो हूंदो, त उन ड्रामे जो नालो तव्हांखे यादि अची वियो हूंदो, त उन ड्रामे जो नालो हुयो पत्थर जा माण्हू। दोस्तों अॼु उन ड्रामे जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदुमि, ऐं सॉरी ड्रामे जे न बल्कि उन अदाकार जे बारे में ॿुधाईंदुमि त अज़ीज़ कमरानी हिन वक़्तु किथे आहे, छा कंदो आहे ऐं कहिड़ा ड्रामा हिन वक़्तु करे रहियो आहे। दोस्तों जॾहिं अज़ीज़ कमरानी पत्थर जा माण्हू ड्रामे में आयो हो त हिकु किरदार ते ई आयो हो, जंहिं किरदार खे अज़ीज़ बहितरीनु बणायो ऐं हिन में सुठी महिनत कई ऐं उनखे अॻिते वधायो। हाणे हिन वक़्तु जेको आहे अज़ीज़ ख़ुदि डायरेक्शन मैनान टी लाइ करे रहियो आहे ऐं ख़ुदि हिकु ड्रामो डायरेक्शन में अजब दुनिया अज़ीज़ कमरानी करे रहियो आहे, जेको हिकु बहितरीनु हली रहियो आहे। न अज़ीज़ कमरानी जे ड्रामो हिकु बहितरीनु हली रहियो आहे हिन वक़्तु। हिन में सभी अदाकार आहिनि जेके वॾनि ड्रामनि में हूंदा आहिनि, सभी अज़ीज़ वटि कमु कनि पिया। ऐं दोस्तों अज़ीज़ जो इहो किरदारु तमामु A1 हुयो ऐं तक़रीबन अज़ीज़ रहमान जे नाले सां एतिरो सुठो मशहूरु थियो आहे जो अज़ीज़ उन खां बाद में जेको आहे ॾिसण में इन करे बि न पियो अचे, शायदि उनखे कंहिं ड्रामे में मौक़ो न मिलियो आहे, या त वरी उनखे खयो न पियो वञे, या अज़ीज़ पाण न पियो अचणु चाहे। पर हिन वक़्तु अज़ीज़ जो जेको पंहिंजो ड्रामो हले पियो, उहो ड्रामो आहे फ़नी जो, यानी कॉमेडीअ जो, जंहिंजो नालो आहे अजब दुनिया। सो दोस्तों वीडियो पसंदि आयो हुजे त असांजे चैनल खे ज़रूरु लाइक, कमेंट ऐं शेयर कंदा। महिरबानी।